राजनवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर में खबर ॾींदा खैबर शहर जी रवासन ढाई उर्फ समीरा मंगराड़ 7 मुहर्रम ते पंहिंजे माइटनि ॾांहुं सकरण घुमण वई हुई, जेका उतां खां लापता थी वई है। उन मौके ते नारी जे वारसनि पारां, जंहिंमें छोकिरी जी मां मिसमात ज़ीनत, छोकिरी जे पीउ मजीद फ़कीर ऐं छोकिरी जे ॾेर शेरो मंगराड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त न्याणी वई आहे मुहर्रम जे महीने में, न को ॾस, न को पंध, न को छा, न को छू। ऐं अपील आहे त असांखे माना किथे बि हुजे त असांखे ॾस पंध मिले। तव्हांजी अच्छा हिकु ॾींहुं निकिती आहे? मुहर्रम जी 7 तारीख़ निकितल आहे। केॾा या ॿाहिरनि में वही, इन में वही घुमण वही, उन तरफ़ा माना जाम पुछा कई आहे। उन्हनि कटाई आहे। तो जिथे भी हुजे, किथे भी हुजे, माना असांखे ज़ाहिर करियो, अपील था कयूं कि हीअ आहे उनजो निकाहनामो, शादीशुदा आहे, हीअ आहे मुंहिंजो निकाहनामो। हुजे कंहिं भाउ वटि या कंहिं बिरादर वटि त मूंखे हाज़िर करे ॾे। इहो आहे असांजी छोकिरी आई राश खैबर जी, हितां निकिरी वई अहिड़े हिसाब सां जो असांजो भाउ आहे सकण में वेठल आहे घुमण जे हिसाब सां। घुमण जे हिसाब सां उते 2 रातियूं 3 रातियूं ई 4 रातियूं रही उतां निकिरी वई हली। हाणे 10 पंध किथे बि नथो मिले। सकण ज़िले में असां एनसी बि कटाए छॾी आहे। चारई पासा जेको बि असीं रुलिया आहियूं, हिकिड़ो तर हिकिड़ो शहर न छॾियो असीं। असां अमीरनि खे, दोस्तनि खे, सभु कंहिंखे गुज़ारिश कयूं था। असांजी न्याणी वई आहे, उन में असांजो निकाहनामो आहे। साल थी वियो आहे निकाहनामे खे, उहो असांजो निकाहनामो मौजूदु असां वटि आहे। इन में असीं अपील कयूं था सिंध गवर्नमेंट खे ऐं वज़ीर आला खे, साईं मुराद अली शाह खे, कोर्ट सगोरी खे, चारई पासा जी असां अर्ज़ु कयूं था किथे बरगाहे केरु कोर्ट ते छोकिरी पेश करे त उहा अदालत कूड़ी थी वञे। असां ग़रीब मिस्किन आहियूं, असांखे पंहिंजो हक़ मिली वञे। छोकिरी जो नालो, मुंहिंजी छोकिरी जो नालो छठी जो नालो ढाई आहे, ॿियो नालो सुमेरा आहे। असांजी राश आहे, असांजी राश खैबर आहे। खैबर में असां नंढा थी वॾा थिया आहियूं। असली असांजी राश ई खैबर आहे। मटियानी ज़िले खे अपील कयूं था, राश खैबर आहे, असीं मंगराड़ फ़कीर आहियूं। असांजी दुश्मनी कंहिंसां बि कान्हे। माइटनि में घुमण पोड़ी ढाई, उते पंहिंजे घर वारे सां गॾु वई ॾेरनि ॾे अदा थी वियो अथसि। अच्छा हा अदा न दा न किथे बि कोन्हे मिलियो। ग़रीब जिथे ॾिसी रहनि उते हाज़िर कनि, जिथे कोरने में इनखे काबू करे रहनि। हाणे उते न चढ़े छोकिरी, उनखे पाबंद करे असांखे ॿुधाइनि, हाज़िर करे ॾियनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।